साल में आया आहियूं। ये मुंहिंजो ॾाॾो आहे, गुलाम रसूल नालो आहे हिन जो, गुलाम रसूल राजपूत। मुंहिंजो नालो आहे नबील राजपूत। असांजी बनी ते जहिड़ा पिया हलनि माण्हू असांजे धमकियूं पिया ॾियनि ॾींहुं राति। असांजी प्राप्ति आहे, इहे असांजा कागर आहिनि। केरु धमकियूं थो ॾिए तव्हांखे? धमकी बाबा ॾिए पियो, हिकिड़ो आहे वाजिद राजपूत, ॿियो आहे सदरुद्दीन राजपूत, हिकिड़ो आहे आमिर राजपूत। इहे आहिनि एजेंसियुनि जा असांजे धमकी पिया ॾियनि ऐं डेली असांजे माण्हू था पिया मोकिलिनि। वटां प्लाट ख़ाली कयो, हुननि वटि न को कागर आहे न को छा आहे। असां वटि कागर बि आहिनि, सभु शइ आहे। पुलिस बि असांखे रोज़ु घुराए थो, न को हुननि वटि कागर आहिनि, उहे पूरी क़समूं पिया खणनि। तव्हां प्लाट खां उथो न त राति जो हमरा ईंदा, तव्हांजा माल खोले वेंदा। पुलिस तव्हांखे छो थी घुराए? पुलिस असांखे घुराए थी, बाबा तव्हां डॉक्यूमेंट ॾेखारियो। असां डेली हिननि खे डॉक्यूमेंट पिया ॾेखारियूं। एसए जो असांखे चयो आहे बाबा हीअ कूड़ा आहिनि। असां वरी बि कल मटियारी मां करे आया आहियूं। इहे सभु असल लॻा पिया आहिनि, हुननि वटि हिकिड़ो पनो बि कोन्हे। बाक़ी असां इंसाफ़ कयो वञे। तव्हांजी छा आहे, ज़मीन ते कब्ज़ो आहे या प्लाट ते कब्ज़ो आहे? बाबा असांजो प्लाट आहे, सरकारी प्लाट आहे। असां लीज़ ते खयो हुनखे, 20 साल थिया आहिनि असां वटि हुनजो कब्ज़ो आहे। असांजो माल ॿधो पियो आहे। असां वापारी माण्हू आहियूं। माल ॾींहुं राति लखनि जो ॿधो पियो आहे मवेशी। हू राति जो धमकी ॾेई था वञनि, बाबा फलाणा हमरा ईंदा, तव्हांजो माल खोले वेंदा, तव्हांखे मारे वेंदा, तव्हां प्लाट खां उथो, कब्ज़ो ॾियो। बाक़ी पुलिस असांखे घुराए थी, सुबुह शाम घुराए बि न को असां वटि वॾेरे वटि पिया वञनि हू फैसले लाइ, न को पुलिस जी ॻाल्हि ते पिया अचनि। पुलिस हुन एसए जो हुनखां हिकिड़ो कागर बि कोन पियो घुरे। असां हुनखे सभु डॉक्यूमेंट ॾेखारिया आहिनि। तव्हां चयो आहे कंहिंखे फैसले जो? फैसले ते असां कोन चयो आहे, एसए जो रखायो, हू हमरा आयो कोन। बाक़ी असां चऊं पिया जंहिं वटि फ़ैसिलो रखंदा असां वञण लाइ तयारु आहियूं। कहिड़ो मुतालबो था तव्हां करियो? असांजो मुतालबो ई आहे, असां इंसाफ़ कयो वञे। असां वटि हर कागर आहिनि, हर शइ पई आहे। बाक़ी हुननि वटि कुझु बि कोन्हे। रोज़ु अचनि था, ॾींहुं राति असांखे धमकियूं पिया ॾियनि। असांजो मुतालबो ई आहे, असां इंसाफ़ कयो वञे, कोर्ट ते हुनखे घुराइजे। बाक़ी जंहिंजी हुजे हुनखे ॾिजे। हीअ असां वटि डॉक्यूमेंट पिया आहिनि, हीअ फारम पिया आहिनि, हीअ 7 फारम आहे, सभु शइ असां वटि आहे। वधीक कोर्ट हुननि खे घुराए ऐं असां इंसाफ़ करे।